अरे ज़ालिम ये ॾिसण जे लाइ अखियूं भी मां ॾिनियूं थमाए अंधो करे छॾियईं या त सॼो ॾींहुं टंडो महमद खान जे बाज़ार में पिनंदो वठी आ। असांखे पैदा ई इन जे करे कयो अथई त गुनाह कयो वरी माफ़ी वठो पोइ मां रब तव्हांखे माफ़ कयां त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़ई रब गफ़ूर आहे। मता तव्हां ईअं चयो त साईं कासमी साहब मोटी ईंदा, साईं मेर वारा, साईं हालेजी वारा, डॉक्टर साहब ईंदो, मेको साहब ईंदो, न हाणे इहे ई अथव असां जहिड़ा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मदीने में एक शख्स हुयो, साल हुन जो नालो, तो साईं जन वटि आयो, चइसि दुआ घुरो अल्लाह ताला को पैसो ॾे, माल मिल्कियत ॾे त ख़ैरातूं कयूं, सदका कढूं, ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू परावन हथनि में पियो दुनिया। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान। फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिस्ली, छा तूं हिन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजे, मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चईं न साईं दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवाइ का शइ न आहे। हमरा बरोज को ज़िद करे वेही त जेसिताईं दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। साईं जन हथड़ा मथे कया, या अल्लाह सालबे जे माल खे वधा। नबी से जे हथन खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था सालबे जो माल ईअं पियो वधे कान मदूद, जीअं कीड़ा माकूड़ा ज़मीन मां निकिरंदा आहिनि, ईअं वाड़े जो दर खोले त ॿकरियूं गिॾूं ऊठ ॾाचियूं, को ॾींहुं का राति ख़ाली न हुजे जो वाड़े में ॼण न हुजे, ॿ टे टे फर पयूं हुजनि। साईं जन जी दुआ ई मिटीअ में हथ विझे त मिटी बि सो। पोइ 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो, पोइ 2 वक़्त हजास, फजर जी नमाज़, इशा जी नमाज़। माल जे अंदर ॿार घर में गाह पठो अञा जो माल वधियुसि त पोइ 5 ई वक़्त जमायत हली। घर में अलाए पढ़े पियो, अलाए कोन पियो पढ़े, मस्जिद में कोन पियो। जुमे जॾहिं ईंदो बसि अञा माल वधियुसि, छो त साईं जन जी दुआ आई। पोइ मदीने मां निकितो, छो त माल वंद माण्हू ॻोठ में शहर में नथो रही सघे। पोइ कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं थर, कॾहिं अंबर, कॾहिं कचो, कॾहिं पको, जिथे वसकारो थिए गाह थिए उते पियो पहुचे। जीअं लाडू माण्हू तव्हां ॾिठा मदीने मां हलियो वियो, यार खां जुमो बि हलियो वियुसि। रजब जो महीनो आयो, रजब जो महीनो हले, साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायूं साल बेॾे वञो ज़कात वठी अचोसि। साईं जन जा उहे 2 कासिद निकिता, ॻोल्हे ॻोल्हे जे हमरा खे लदऊं जबलनि में। अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम, बाबा ॾियो हाल अहवाल। उन्हनि सफ़ीरनि चयो असां मदीने पाक खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ भी घुराई त अल्लाह ताला पैसो ॾींदो त सदकात कढंदासीं, ज़कात ॾींदासीं। रब खोड़ ॾिनो अथई, 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिंडुनि ते 1 रिंड, 30 डगियुनि ते 2 सालनि जो गाबो, 5 ऊठ ते त साल जो तोॾो, लख ते 2.5 हज़ार, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात ॾे। हमरा जो हिसाब कयो त वॾो धन पियो निकिरे। शुकारो भरे चई वञ भेणा, ही ज़कात त कान, ही त चटी आहे। चई हाली हलो हिसाब करे पोइ मां पाण ईंदुसि साईं जन जे घर। जंहिंखे न ॼाण हूंदो आहे उहो ईअं ई चवंदो आहे, मौलवी साहब हाली हल सेठ सां हिसाब कया।
आरम सां हिसाब कया पोइ पाण ईंदुसि। इहा न ॾियण जी निशानी। उन्हनि चयो ठीकु आहे तूं हिसाब कर। भरिसां वरी ॿियो मुस्लमान हुयो 7-8 हुजनि। चयो भला साईं इन खां ज़कात वठी अचो। उन वटि आया, चयूं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात ॾिए लाइ। तोते ज़कात में पवंदो साल जो तोॾो। चई साल जे तोॾे मूं छा थींदो? 7 ई उठ खाए। सभु चयो सुभाणे साईं जन जो पैगाम खणी आयो। अलाह जो नालो वरितो अथव। ही मौजा त न 7 ई उठ खाए। ग़रीब खे दिलि त ॾिसो। ऐं हिन वक़्तु बि दिलि ग़रीबनि खे। मस्जिद मदरसे में चंदो ॾियण वारा सफ़ीरनि खे ग़रीब, वैज़ जलसा कराइण वारा असांजा ग़रीब ज़मीनदार। वरी मौलाना जो सॾु थिए त हल केॾीमहिल हैदराबाद, केॾीमहिल मीरपुर ख़ास, केॾीमहिल सखर, केॾीमहिल लाहौर, केॾीमहिल इस्लामाबाद। पंहिंजा ख़र्च करे उते वेठा। सलाम आहे ग़रीबनि खे। हिननि चयो न बाबा साल जो तोॾो। चई कयो छा था? कायो त 7 ई उठ। 7 नथा कायो त को जवान उठ त खाए वञो जेको मुंहिंजे महबूब खे कमु था अचे। जंहिंखे को हुजे त को गोश्त हुजेसि। सुभान अल्लाह। बसि पोइ सफ़ीर वापसि मोटिया। अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो त साल पोइ फिरी। जीअं जो मदीने में आया, नबी साईं उन्हनि खे ॾिसी करे फरमायो वई है का साल का साल पोइ त बर्बाद थी, साल पोइ त हलाक थी। पोइ माण्हुनि वञी ॿुधायुसि बाबा पिटिजी पर साईं जन तोखे दुआ कई, तोखे माल थी वियो। हाणे साईं जन तोखे बददुआ कई आहे, मरी वे। पोइ अची ड्रिज थियुसि त वैसा माल मरे न, का बीमारी न अचे। कुझु बकरियूं, कुझु रेडूं, कुझु उठ ॾाचियूं, ॾुबरो माल फंडो उहो खाए आयो साईं जन। साईं जन फरमा न बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया त उन्हनि खे मोटाए छॾियो। हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे। भला चवे हा ग़लती आहे तौबा थो कयां, न रहंदो आकरो। तव्हांजी मर्ज़ी आहे, वठो था त ठीकु आहे, नथा बसि ईअं ई हलियो। ये जेके मां आयतूं पढ़ियूं आहिनि इन जे बारे में अल्लाह साईं फरमायो वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़लिह। रब फरमायो माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह सां वाइदो था कनि। वमिनहुम मन आहदल्लाह, अल्लाह सां मुआहिदो था कनि। लइन आताना मिन फज़लिह, या अल्लाह जेकर तो असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत ॾिनई, पैसो ॾिनई त लनसद्दक़न, असां सदका कढंदासीं, ख़ैरातूं कंदासीं, ज़कातूं ॾींदासीं, मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं। वलनकूनन्न मिनस्सालिहीन, या अल्लाह रुगो असांखे पैसो ॾे पोइ ॾिसो असांजी सखा कीअं त हातम ताई वांगुरु सखी नेक सालिह इंसान बणिजी वञो। फरमाई फलम्मा आताहुम मिन फज़लिह, रब फरमायो वरी जंहिं मां माल ॾिनोमांसि, पैसो ॾिनोमांसि। फज़ल माना माल, फज़ल माना माल। जीअं मस्जिद में दाख़िल थिबो आहे त सुन्नत तरीक़ो आहे, पर सॼो पेर मस्जिद में दाख़िल कयो, पोइ खॿो पेर ऐं या दुआ करो अल्लाहुम्मा इफ्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोल। ये दुआ लिखियल हूंदी आहे। वरी फर्ज़ पढ़ी, सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी, जंहिं महिल मस्जिद मां ॿाहिरि निकिरो त सुन्नत तरीक़ो आहे पहिरीं खॿो पेर ॿाहिरि कढो, पोइ सॼो पेर ऐं या दुआ करो अल्लाहुम्मा
इन्नी अस्अलुका मिन फज़लिक। या अल्लाह ना फर्ज भी पढ़ियम सुन्नत नफिल भी पढ़ियम आने मुझे बच्चन जे रोज़े जो मसलो आ। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक। या अल्लाह मां तोखां सवाल थो कयां तुंहिंजे फज़ल जो त मुंहिंजे लाइ मुंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जी रोज़ी जो बंदोबस्त कर। फज़ल माना माल। वरी 28 सिपारे सूरत जुमा में रब फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फंतशिरू फिल अर्ज़ वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज पूरी थी वञे फर्ज़ सुन्नत नफिल पढ़ी छॾियो ताने यको मस्जिद में न वेहो फंतशिरू फिल अर्ज़ बखिरजी वञो ज़मीन में। हार तो करे मजदूर मजदूरी करे दुकानदार दुकान ते वञे मुलाजिम पंहिंजी ड्यूटी संभाले मेहार पंहिंजे मेहन खे छोड़े बकरार पंहिंजे बकरियुनि खे संभाले। वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। अल्लाह जो फज़ल तलब कयो यानी पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी जी तलाश कयो। जीअं मस्जिद में वेहण सवाब ज़िक्र करो सवाब तिलावत करो सवाब ईअं पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब अथव जेतिरो मस्जिद में वेहण में सवाब। ईअं न आहे जो मस्जिद में वेहण सवाब आहे दुकान ते वेहण गुनाह ड्यूटी करण गुनाह आहे न बाबा इहो भी सवाब। हदीस में चए थो हिकिड़ो मुसलमान फजर जी नमाज पढ़ी हलियो वियो हार थो करे मजदूर मजदूरी थो करे दुकानदार दुकान ते वेठो आहे मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी पियो थो करे पर हिन जो कन्नु मस्जिद ॾे आहे। इहो शर्त आहे कन्नु मस्जिद ॾे त चकर में थी अज़ान अचे त वञा नमाज ते। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो फरिश्तो हिन मुंहिंजे बाने फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कया हिन जा सभु कम इबादत लिखायोसि। हिन हारीअ जो हार को भी इबादत हिन मजदूर जी मजदूरी भी इबादत हिन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत हिन मुलाज़िम जी मुलाज़मत भी इबादत। फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कई हिन जा सभु कम इबादत लिखाई छॾियोसि। हिन उम्मत ते त रब जी ख़ुसूसी महिरबानी माना कम थोरो मजदूरी घणी। हिकिड़ो मजदूर सुबुह खां वठी असर ताईं विची नमाज ताईं कमु करे उनखे 1000 ऐं विची नमाज खां वठी मग़रिब ताईं हिकिड़ो कलाक कमु करे उनखे 2000। इहो मिसाल अथव हिन उम्मत जो। अॻियूं उम्मतूं फजर खां वठी असर ताईं जेतिरो कमु कनि जेके अमल कनि उन्हनि खे जेको अजुर ऐं हीअ उम्मत कमु थोरो करे अजुर ॿीणो। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो जेको मुंहिंजो उम्मती इशा जी नमाज जमात सां थो पढ़े वरी फजर जी नमाज जमात सां थो पढ़े फकअन्नमा क़ाम अल-लैल कुल्लह। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो हिन जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼी राति इबादत कई हिन जी निंड भी इबादत हिन जा ख्वाब भी इबादत हिन जा खोंघरा भी इबादत सॼी राति इबादत। साल में सिर्फ 36 रोज़ा रखो 30 रमज़ान जा 6 शवाल जा रोज़ा रखो। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो न मुंहिंजे सोने नबी जे उम्मती जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारे 36 साल में रोज़ा रखो सवाब सॼे साल जे रोज़नि जो। छो त 36 खे 10 सां ज़रब कबी घणो थींदो 360 36 खे 10 सां ज़रब कबी त 360 साल में ॾींहं आहिनि 360। इहो तोहफ़ो बि हिन उम्मत खे रजब जे महीने में मिलियो छो त पहिरें 50 नमाज़ूं हुयूं। घणियूं नमाज़ूं 50 माना हिन मां मक़सदु आहे ई नमाज़। असांजो हिते दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे 50 नमाज़ूं हुजनि हा त माना 10 मिंटनि खां पोइ नमाज़
ई तो मूसा अलैहिस्सलाम जी मेहरबानी दी साईं जन खे चई त कोन पढ़ी सघंदई। पंजाब मां वञी पंज बीठियूं मूसा अलैहिस्सलाम साईं जन खे अर्ज़ कयो इन उम्मतक ला तुती साईं तव्हांजी उम्मत कद कान रखी सघंदी हे पंज कोन पढ़ी सघंदा। मुझी उम्मत ब वक्त फर्ज हो ब वक्त भी न पढ़ी सघिया तुझी उम्मत पंज वक्त कीअं पढ़ी सघंदी। वापस वञो कुछ हटराए अचो। साईं फरमाने मूंखे हया थो अचे माना वापस वञा रब जेको हदियो ॾिनो हो मोटाए ॾेई अचां। अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब ला तब्दील लिकलिमातिल्लाह मुझे कानून में काई तब्दीली न ईंदी। मां लोहे महफूज़ में 50 लिखायूं आहिनि 5 भी ये थई 50 भी ये थई जेको तुंहिंजो उम्मती पढ़ंदो 5 वक्त नमाज़ सवाब 50 जो ॾींदोसांस। पढ़ंदो 5 वक्त नमाज़ सवाब 50 जो। हिकिड़ी नमाज़ पढ़ो सवाब 10 नमाज़ुनि जो 5 नमाज़ूं 24 कलाकनि में पढ़ो सवाब 50 जो। रमज़ान में 3 रोज़ा 6 शवाल जा रोज़ा रखो। अल्लाह ताला फरमाए हुन जे आमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारियो। इन उम्मत रब जी ख़ुसूसी महिरबानी आहे नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखजी वञे। ये असांजे तबरी जमात वारा चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तो करो इरादे का भी सवाब है। ये सच चवंदा आहिनि। हदीस में अचे थो जॾहिं बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे इरादो कंदो आहे त वञा निमाज़ ते इरादो कंदो आहे त वञा हज ते इरादो कंदो आहे त जमारिन जे ॻोठ में जलसो आहे वञा जलसो ॿुधण जे लाइ इरादो कंदो आहे तराविन में इज्तिमा वञा इज्तिमा ते। हदीस में अचे थो जॾहिं बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे त हुनजे सॼे कुल्हे ते जेको फ़रिश्तो वेठो आहे उनखे ख़ुशबू ईंदी आहे सम्झी वेंदो आहे त यार निकितो आहे नेकीअ जे इरादे सां। रब खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह ही तुंहिंजे सोने नबी जो उम्मती नेकीअ जे इरादे सां निकितो आहे भला नेकी लिखांसि। अल्लाह साईं फरमाईंदो आहे लिखी छॾीसि। सभु चओ सुभान अल्लाह। नेकी लिखी जाए। हिकिड़ो जमायती उथी बीठो चईं चिल्ले जो इरादो अमीर साहब बुक में लिखियो त फलाणो पुटु फलाणे जो चिल्ले जो इरादो। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो तव्हां लिखी छॾियोसि त 40 ॾींहं वियो अल्लाह जे रस्ते में सवाब लिखोसि। वरी ॿियो जमायती उथी बीठो साईं मुंहिंजो 4 महीने जो इरादो अमीर साहब बुक में लिखियो फलाणो पुटु फलाणे जो 4 महीने जो इरादो। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो तव्हां लिखी छॾियोसि त 4 महीना वियो अल्लाह जे रस्ते में। उलमा खां पुछी ॾिसो हिकिड़ो मुस्लमान अज़ान आई वुज़ू करे मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ निकितो आहे रस्ते में फौत थी वियो मस्जिद में पहुची न सघियो क़यामत जे ॾींहुं नमाज़ हुनजे आमाल नामे में लिखियल हूंदसि। हाजी हज जो इरादो कयो आहे पासपोर्ट ठाराई पैसा बैंक में जमा कराए छॾियई वीचारो मरी वियो कराची एयरपोर्ट ते बि न पहुतो पर इहो हज क़यामत जे ॾींहुं हुनजे आमाल नामे में लिखियल हूंदुसि। हाज जे कतार में बीठो हूंदो। नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखजी वञे। वरी जंहिं महिल बानो नेकी करे बस थो करे अल्लाह ताला फरमाए थो हाणे ॾहूं कयोसि। सचो सुभान मन जाअ बिलहसनति फलहु अशरु अम्सालिहा। कुरान तो फरमाए हिकिड़ी नेकी कंदो सवाब 10 नेकियुनि जो मिलंदो। हिकिड़ी नमाज़ पढ़ंदो सवाब 10 नमाज़ुनि जो। हिकिड़ो रोज़ो रखंदो सवाब 10 रोज़नि जो। हिकिड़ो कुरान मजीद जो ख़त्म कंदो सवाब 10 ख़त्मनि जो। हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो सवाब 10 नफ़िलनि जो। ऐं गुनाह जो इरादो करे खॿे कुल्हे ते फ़रिश्तो वेठो आहे उनखे बदबू ईंदी हिनजे जिस्म सम्झी वेंदो आहे त हीउ निकितो आहे चोरीअ जे लाइ हीउ निकितो आहे धाड़े जे लाइ हीउ निकितो आहे ज़िना जे लाइ शराब पीअण जे लाइ हीउ निकितो आहे ग़रीबनि खे ईज़ाइण जे लाइ। पोइ उनखे बदबू ईंदी आहे
रब खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह ई तुंहिंजो बानो निकितो थे गुनाह जे इरादे सां भला गुनाह लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो हाल ई न लिखीसि, थी सघे तो मुड़ी वञे, थी सघे तो को कम थी पवेसि, थी सघे तो का रुकावट बणिजी वञे, हाल ई न लिखिजांसि। हदीस में चए थो पर जंहिंमहिल बानो गुनाह करे विझंदो आहे उहो फ़रिश्तो रब खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह हिन तुंहिंजे बाने त गुनाह करे छॾियो आहे, भला हाणे लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो आहे जल्दी न कर, थोड़ी मोहलत ॾींसि, 2-3 मिंट थी सघे तो तौबा करे माफ़ी वठे, दफ़्तर कारो न करीसि, मथां क़यामत जे ॾींहुं लॻी न थी। सुभान अल्लाह सां फरमाईंदो आहे हाली न लिखीसि, थी सघे तो तौबा करे। पर जंहिंमहिल बानो तौबा बि न कंदो आहे, माफ़ी बि न वठंदो आहे, फ़रिश्तो चवंदो आहे या अल्लाह भला हाणे लिखांसि। अल्लाह सां फरमाईंदो आहे लिखीसि, पर हिकिड़ो गुनाह वधीक न लिखिजांसि। नेकी करे त 10 ऐं गुनाह करे त फरमाईंदो हिकिड़ो वधीक न। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो 70 दफा जेकर बानो गुनाह तो करे वरी तौबा तो करे, गुनाह तो करे वरी तौबा तो करे, अल्लाह ताला फरिश्तन के फरमातो न मुझे बाने के तरीसो गुनाह खां भी न थो बोले, तौबा खां भी न थो बोले, तमाम गवाह हो जो मारा को माफी जन को भी कोन थो बोला। एक ॾींहं में 70 दफा गुनाह करे वरी तौबा तो करे, फरमातो ठीक है माफी थी। इनके ज़िद्दी न चइबो, जेको गुनाह करे वरी तौबा थो करे इनके ज़िद्दी न चइबो। फरमायो ठीक। मां हदीस पढ़ियमि सही मुस्लिम में, दाह निकिरी वई, छिड़क निकिरी। हदीस में अचे थो हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे, नबी से फरमा वल्लज़ी नफ़्सी बियद, मुझे नबी फरमा कसम उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जान आ, फरमायो लौलम तुज़निबू लज़हबल्लाहु बिकुम, मुझे नबी फरमायो जेकर तव्हां गुनाह न कंदव, तव्हां ॾोह न कंदव, अल्लाह ताला तव्हांखे ख़त्म करे कंहिं जाइ ते मोकिले छॾींदो। लजाअ क़ौम युज़निबून व यस्तग़फिरुल्लाह फयग़फिर लहुम, मुझे नबी फरमायो तव्हां गुनाह न कंदव, रब तव्हांखे ख़त्म करे वरी ॿिया माण्हू पैदा कंदो जेके ज़मीन ते ईंदा गुनाह कंदा, पोइ वरी रब खां माफ़ी वठंदा, पोइ अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾींदो। पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त वाक़ई असांजो रब गफ़ूर बि आहे त सत्तार बि आहे। जिब्रील खे कहिड़ी ख़बर त रब गफ़ूर आहे, मीकाईल इसराफील खे कहिड़ी ख़बर त असांजो रब सत्तार आहे। असांखे पैदा ई न जे करे कयो थे त गुनाह कयो वरी माफ़ी वठो, पोइ मां रब तव्हांखे माफ़ कयां त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़ई रब गफ़ूर आहे। ज़िद न कयो, गुनाह नंढड़ो ई गुनाह हुजे न ते ज़िद न कयो, माफ़ी वठो। अल्लाह से फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिही, जंहिं महिल मां उनखे माल ॾिनुमि, पैसो ॾिनुमि, ख़ैरात जी देख त कान लाथई, का मस्जिद को मदरसो त कोन ठहिराई, पर बख़ीलू बि ज़कात जेका 40% फ़र्ज़ हुई उनमें भी बुख़ुल कई, उनमें भी कंजूसात कई। वतवल्लहू वहुम मुरिज़ून, क़ुरान तो फरमा पंहिंजे वाइदे तां फिरी वियो। पोइ नुक़सान कंहिंजो थियो? बाबा ज़कात जो न ॾिनई त नुक़सान कंहिंजो थियो? पंहिंजो कई नुक़सान। असांजो ज़कात न ॾींदासीं त नुक़सान असांजो पंहिंजो, रब जो कोई नुक़सान। बेनमाज़ी ते अज़ाब न आयो आहे, जन ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया था। क़ारून ज़कात जो इनकार कयो, तौरात इंजील जो आलिम हुयो, मूसा अलैहिस्सलाम जो सॻो सौट हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फमसासिन कमा आसनल्लाहु इलैहि वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ओ क़ारून जे रब तोसां चङाई कई आहे, तूं बि माण्हू सां चङाई कर, जीअं अल्लाह तोखे बिना हिसाब जे ॾिनो आहे, तूं बि अल्लाह जे नाले ते ग़रीबनि खे ॾे ज़कात।
वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कर, इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन। रब फसाद से मोहब्बत न कंदो आ। ई चोर फसादी ना है, ई दागेल फसादी ना है, ई जेको कत्ल आयो फसादी ना है, ई व्याजी फसादी ना है, शराबी फसादी ना है। कुरान तो फमा फसादी हुआ जेको ज़कात न थोड़ी। इन्हनि ग़रीबल मिस्कीननि खे जो अमीर ज़कात वारो हक़ न ॾींदा, पोइ तंग आया त जंग आया त पोइ रोडनि ते ईंदा, पोइ हथियार खणंदा, पोइ मट मोटरसाइकिलूं फुरींदा, पोइ माण्हू अगवा कंदा, पोइ मेयूं चोरी कंदा। वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कयो। असांजी हुकूमत आई, उलमा जी इंशाअल्लाह ईंदी, सब चो इंशाअल्लाह इंशाअल्लाह ईंदी। तव्हां मजबूर थी करे मौलवी ॾे ईंदो, हाली न ईंदो, अञा मस्ती कुझु आहे तव्हांखे, अञा कुझु तव्हां वटि पैसो आहे। अहिड़ा हालात थींदा जो का शइ न रहंदी, घरनि में पंहिंजी इज़त बि बचाए न सघंदो, न जान महफ़ूज़, न माल महफ़ूज़, न इज़त महफ़ूज़। पोइ मजबूर थी करे मौलवी ॾे ईंदो, ख़ुशीअ में न ईंदो। ऐं हालात तब्दील थियनि पिया तेज़ीअ सां। अफ़गानिस्तान में मौलवियुनि जी हुकूमत आहे, शाम में बि अल्हम्दुलिल्लाह दीनदार उलमा अची विया, ऐं हाणे पाकिस्तान जो वारो। असांजी हुकूमत आई, असांजे मंशूर में लिखियलु आहे त सभ खां पहिरें जेके पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾियो। हिते सिंध में लखे सीटूं ख़ाली पयूं आहिनि, हर महकमे में, पुलिस वारो महकमो हुजे, एजुकेशन जो महकमो हुजे, हेल्थ जो महकमो हुजे, लखनि जे तादाद में सीटूं ख़ाली पयूं आहिनि। उहे पैसा हुकुमरान खाइनि पिया था, ग़रीबनि खे रोज़गार नथा ॾियनि। मौलाना फज़ल रहमान साहब ॻाल्हि कई, तव्हां कान ॿुधी त सरहद में हिकु दफ़ो मौलवियुनि जी हुकूमत आई, लखनि जे तादाद में सीटूं पयूं हुयूं, नौकिरी न पिया ॾियनि। असां मौलवियुनि जी 5 साल हुकूमत आई, उहे लखे नौकिरियूं सरहद में आलम मुफ़्त में ॾिनी, रुपयो ई न। इंशाअल्लाह असां मुफ़्त में सभिनी खे नौकिरियूं ॾींदासीं। खोड़ रिटायर थी विया आहिनि, के मरी विया, ईअं पिया पघारूं पिया था ॿिया खाइनि। ऐं जेके पढ़ियल लिखियल न आहिनि, जंहिंखे नौकिरी जो शौक़ु न आहे, इंशाअल्लाह असां उन्हनि खे बिना व्याज जे पैसा ॾींदासीं। 5 लख, 10 लख, 50 लख, करोड़ रुपया, भली तव्हां कारोबार कयो बिना व्याज जे, किस्तनि ते हुकूमत खे। बाक़ी जेके माज़ूर, अखियुनि खां माज़ूर, लूला लंगड़ा, बेवा औरतूं, इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां असां ज़कात वठी करे उन्हनि ग़रीबनि माज़ूरनि खे असां घर वेठे वज़ीफ़ा ॾींदासीं। कंधार में हिकिड़ी औरत हुई, पंहिंजे घर जे ॿाहिरां खारीअ में पापड़ रखी वेठी। कंधार जो गवर्नर आयो, उन औरत खे जो ॾिठई त उनखे वञी 10,000 अफ़गानी ॾिनई, चई अम्मा तूं घर में वेह, अम्मा असांखे क़यामत जे ॾींहुं नबी से ॾाढो रुसवा न कर, तूं घर वेह, नमाज़ पढ़, ज़िक्र कर, हया ऐं पर्दे में रहो, इंशाअल्लाह असां तोखे घर वेठे 10,000 माहाना वज़ीफ़ो ॾींदासीं। अम्मा ॿीहर तूं घर खां ॿाहिरि न अच। दुनिया में कोई मुल्क अहिड़ो कोन्हे को जंहिंमें पिनड़ ते पाबंदी हुजे, इहो वाहिद मुल्क अथव अफ़गानिस्तान। हिन वक़्तु तव्हां उते वञो, हालांकि कोई मुस्लमान उन्हनि खे हुकूमत जे लिहाज़ सां तस्लीम नथो करे, पर उते पिनड़ ते पाबंदी आहे। जेके माज़ूर आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा मिलनि था पिया। हा, तव्हांखे पाकिस्तान में जेके अफ़गान जिहाद में शरीक थिया, पाकिस्तान में रहनि था, उन्हनि खे पाकिस्तान में वज़ीफ़ो हे तालिबान ॾियनि था त तव्हां अफ़गान जिहाद में क़ुर्बानी ॾिनी आहे, असां तव्हांखे विसारींदासीं। क़ुरान जे कानून जो असां मज़ो चखियो ई कोन्हे। हर महीने में टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे लाइ 45 करोड़ सिर्फ़ मेडिकल जे लाइ था अचनि, 45 करोड़ हर महीने। मां ई हज़ारनि जे साम्हूं ईअं बसि वाहियात ॻाल्हि थो कयां। 45 करोड़ हर महीने में एक ज़िले जे लाइ मरीज़नि जे इलाज जे लाइ था अचनि, 45 करोड़।
ये नंढियूं इस्पतालूं वॾियूं इस्पतालूं उन्हनि खे दवा ॾियो, इलाज मुफ़्त में, टेस्ट मुफ़्त में। ऐं टंडो मोहम्मद ख़ान जी इस्पताल में वञो त बाथरूम में पाणी कोन्हे, बेड ते चादर कान्हे का, मशीनूं सभु ख़राबु, टेस्टूं बि ॿाहिरों करायो। एक्सपायर दवाऊं पिया था हलाइनि, एक्सपायर दवाऊं जेके मादे जे लाइ, गुर्दनि जे लाइ ख़तरनाक। केतिरा मरीज़ मरी विया। डॉक्टर स्टोर वारनि खे चवनि था त असांखे पैसा ॾियो, तव्हां भली इहे दवाऊं हलायो। भली पुछा करे ॾिसो, को सहाफ़ी वेंदो उन्हनि सां वञी ॻाल्हाईंदो त हीउ छो था हलायो, उनखे लख रुपया ॾींदा त तुंहिंजो वात बंदि थी बसि, तूं ॿीहर न अचु। ईअं पियो थो मुल्क हले। डॉक्टरनि खे ही कंपनियूं 2 नंबर दवाऊं थियूं ॾियनि त इहे हलायो, भली मारियो इन्हनि खे, असां तव्हांखे ॿाहिरि मुल्क घुमाईंदासीं। अमेरिका, बर्तानिया, कैनेडा, फ्रांस, इंग्लैंड, ये सभु डॉक्टर आहिनि, इन्हनि जे ख़र्चे ते वेंदा त ही 2 नंबर दवाऊं हलायो, भली इहे मरनि। पुलिस वारो महकमो सूबेदार 2 सिपाहियुनि खे थो चए त बाबा तव्हां ॾाढो रोड ते बीही रहो, 5000 असांखे तेल जा पैसा ॾियो, बाक़ी तव्हां खाओ वञी। जेको ईंदा सुञाणनि था उहे बि हेॾा माहिर आहिनि, असां मौलवी ईंदासीं असांखे न रोकींदा, चवंदा आहिनि मौलवी असांखे न ॾींदा। को वॾेरो हूंदो इलाइक़े जो, को मुअज़्ज़म आहे, हुनखे न रोके, बाक़ी ग़रीब को मिसकीन ईंदो बीहारींदासीं। को ट्राली वारो, को ट्रैक्टर वारो, को चुमची वारो, को मोटर साइकिल वारो, 50, 100, 200 भली भरिसां पई फुर थींदी, मजाला जो उते वञनि, हू चवनि ईअं था त असांजो कमु इहो आहे। हीउ सूबेदार खे ॾींदा, सूबेदार DSP खे ॾींदो, DSP SP वटि पहुचाईंदो, SP DC खे पहुचाईंदो। असां चवंदा हुआसीं त एजुकेशन जेको आहे, तालीम खातो, उहो करप्शन खां पाक आहे। पर इहे मास्तर जेके आहिनि, मास्तर इहे बि जेके ग़रीब मिसकीन ॿार सरकारी स्कूल में पढ़ंदा आहिनि, इन्हनि खे चवंदा आहिनि तव्हां न अचो, बसि असांखे 2-3 हज़ार ॾेई छॾियो, असां पाण ई तव्हांखे पास करे छॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, सरकारी स्कूलनि में मास्तर वञनि था, ॿार वञनि था, उन्हनि ॿारनि खे चवनि था 4000 5000 असांखे ॾियो साल ते, असां तव्हांखे पास करे छॾींदासीं। इहे मास्तर हेड मास्तर खे पैसा था ॾियनि, हेड मास्तर वरी मथे बायोमेट्रिक, इहे बि ॿधल आहिनि इन्हनि सां। भली तव्हां घर वेठा हुजो, नौकिरियूं पिया कयो, असां जेॾी महिल अचूं तव्हांखे ॿुधाईंदासीं, उते मौजूदु हुजे। एॾो ज़ुल्म पियो हले असांजे मुल्क। असां सम्झाए बीठा आहियूं, असां मौलवियुनि जी ॻाल्हि तव्हांखे पिते ते ई नथी पए। इन जा हिसाब तव्हां सां थींदा। मां तव्हां खां पुछां थो, टंडो मोहम्मद ख़ान इस्पताल में को ग़रीब को मिसकीन लाइलाज थी करे मरी वञे, इन ॾोह में इहे डॉक्टर ऐं मिनिस्टर मुलवस आहिनि, या असां वोटर बि मुलवस आहियूं? तव्हां था चओ त असांजी जान छुटल आहे, न आहे, इन जा हिसाब तव्हां ग़रीबनि खां बि थींदा। ही मासूम बच्चा जेके अगवा थी पिया वञनि, ज़ंजीर में ॿधा पिया आहिनि, मां तव्हां खां पुछां थो, असां खां दाऊं निकिरी वयूं त जंहिंजा बच्चा हूंदा उन्हनि जो छा असरु? इन ॾोह में इहे दाड़ेल सरदार मुलवस आहिनि, या असां वोटर बि मुलवस आहियूं? तव्हां त चओ था त बसि 5000 मूंखे वोट जा मिलिया, ज़ाल खे 12,000 बेनज़ीर जा मिलनि पिया, 3 लख कमरे जा बि मिलिया, नलको मिलियो, नाली मिली, बसि पुट जी ड्यूटी मिली वई, मुंहिंजो कमु थी वियो। बाक़ी सॼे मुल्क में भली हूंदा त ईअं न आहे बाबा, इन जा हिसाब थींदा। वाइदो केॾो उलमा जो साथ ॾींदासीं। क़ाल इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन इंदी। क़ारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो त अलाह मूंखे छाजो ॾिनो आहे, मां पंहिंजी महिनत कई आहे, मूं वटि पंहिंजो इल्मु ऐं पंहिंजो हुनुर हुयो, अलाह हुजे त पोइ तोखे ॾींदुसि। जंहिंजो के दौर में असांजो मुस्लमान बि चए थो अलाह मूंखे छाजो ॾिनो आहे, मां पंहिंजी महिनत कई आहे, मूं वटि पंहिंजो इल्मु ऐं पंहिंजो हुनुर हुयो। पर यादि रखो मुस्लमानो, ही माल ही मिल्कियत ही दुनिया दौलत कमाइण ते बि कोन अथव, महिनत ऐं मज़दूरी ते बि कोन अथव, इल्म ते बि कोन अथव। कम मिन आकिलिन आयत मज़ाहिबुहु
वजाइलिन जाइलिन तलकाहु मरज़ूका। केतिरा अकुलमंद वॾा वॾा होशियार वॾियूं डिग्रियूं उन्हनि जे हथनि में, पर उन्हनि जे ज़िंदगी जे गुज़रान जा असबाब तंग थी विया। अल्लाहु अकबर। केतिरा अणपढ़ियल अंगूठे छाप, पर उन्हनि वटि ज़मीन एतिरी जो पतो बि कोन त मूं वटि ज़मीन केतिरी आहे। बैंक में पैसा एतिरा जो पतो बि कोन त मुंहिंजा पैसा बैंक में केतिरा। कमाइण ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो मज़दूर वटि हुजे हा, जेको सॼो ॾींहुं तगारी थो खणे, पथर थो कुटे। मां तव्हां खां पुछां थो, ठेकेदार वधीक थो कमाए या मज़दूर? कमाइण ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो हारी वटि हुजे हा। ॿिज हारी छटे, हर हारी काए, पाणीअ जा वार हारी वाहे, रात जो नांगनि ऐं बलाउनि ते पेर हारीअ जा पवनि। कमाइण ते हुजे हा त हारी ज़मींदार खां वधीक पैसो हारी वटि हुजे हा। जेकॾहिं इल्म ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो मौलवी वटि हुजे हा। मां तव्हां खां पुछां थो, हिननि खां वधीक को आलिम आहे छा? ज़रदारी खे वधीक इल्म या असांखे? वठी अचो ज़रदारी खे हिकिड़ो कलाक बीह वाइज़ त करे। तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा। रफ़मत मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे अमीर कयां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे फ़क़ीर कयां। कल्ह जंहिंजा पीअर गॾनि ते चढ़ी करे खोर कंदा हुआ, अॼु उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहे। कल्ह जंहिंजा पीअर पेजारे में जहाज़नि ते घुमंदा हुआ, अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वञनि। मां पिथोरो स्टेशन मीरपुर ख़ास जे पहिरियों साले शाह स्टेशन जो नालो आहे। साले शाह हिकिड़ो वॾो ज़मीनदार हुयो, 1000 एकड़ उनजी ज़मीन हुई। उनजे ज़मीन में स्टेशन जंहिंजो नालो साले शाह स्टेशन, अॼु उनजे ख़ानदान जा माण्हू रात जो फुटपाथ ते सुता पिया आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम, उन्हनि खे रहण जे लाइ कमिरो बि कोन्हे। तूं थो चई त मां महिनत कई आहे, मां मज़दूरी कई आहे। अरे तूं त ॿिज ज़मीन में छटे, करमल टंडो मोहम्मद खान, करमल हैदराबाद घुमंदो पियो वञे। ही कान बि घुमनि पिया, झिरकियूं बि घुमनि पियूं, गेरा बि घुमनि पिया। इहे नंढड़ियूं झिरकियूं बदिलजनि त तुंहिंजे हिकिड़े सले खे बि न छॾनि। पर अल्लाह से फल्लाहु ख़ैरुन हाफ़िज़ा। अरे ज़ालिम, तूं त ॿिज छटे घुमंदो पियो वञे, पर तुंहिंजे हिक हिक सले जी हिफ़ाज़त करण वारो मां हुउसि। ये ज़मीन एॾी ख़तरनाक आहे, हिन ज़मीन में लोह खे विझंदो लोह खे खाई छॾींदी, काठ खे विझंदो काठ मिटी थी वेंदो, माण्हूअ खे पुरींदो त माण्हू मिटी थी वञे। पर तव्हां कणिक जो ॿिज, सारियुनि जो ॿिज, लूसण जो ॿिज, सॻिड़े जो ॿिज, तूरियुनि जो ॿिज, भींडियुनि जो ॿिज ज़मीन में पोखे आयो। हर काए मथां सार ॾेई आयो। अल्लाह से फबसुम्म शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बन व इनबन वकज़बा वज़ैतूना वनख़ला वहदाइक गुलबा वफ़ाकिहतन वअब्बा मताअन लकुम वलिअनआमिकुम। असां हिन ज़मीन खे हुकुम कयोसीं, ओ ज़मीन खबरदार, तूं लोह त खाई सघीं थी, काठ खे त मिटी करे सघीं थी, माण्हूअ खे त तूं खाई सघीं थी, पर ख़बरदार मता मुंहिंजे बाने जे ॿिज खे तूं खाधो आहे। अल्लाह से फरमाए नफ़ीस कमज़ोर ॿिज खे सख़्त ज़मीन मां ॿाहिरि कढी तव्हांखे रोज़ी पहुचाइण वारो मां आहियां, ॿियो कोई कोन अथव। तूं थो चईं मां हर कया, मां पाणीअ जा वारा वराया। अलम नजअल लहू ऐनैन। अरे ज़ालिम, ये ॾिसण जे लाइ अखियूं बि मां ॾिनियूं थमाए, अंधो करे छॾियईं हा त सॼो ॾींहुं टंडो मोहम्मद खान जे बाज़ार में पिनंदो वती हा। ये हथ पेर भी तोखे मां ॾिना आहिनि, मंडो ऐं टुंडो करे छॾियईं हा त सॼो ॾींहुं रेड़ीअ ते वेठो हुजी हा। इहो अकुल तोखे मां ॾिनो आहे जो चईं थो त हीउ ॿिज सुठो आहे, हीउ ॿिज ख़राबु आहे। हिन नमूने सां ज़मीन काए बि त फ़सुलु भलो थींदो। रफ़ा मां तो अकुल बि तोखे मां ॾिनो आहे। जेकर तोखां अकुल मां खसे छॾियां हा त कमीज़ ऐं कांच लाहे करे सॼो ॾींहुं रोड ते उघाड़ो वेठो हुजी हा। त कमाल सॼो रब जो आहे, तव्हांजो कोई कमाल कोन्हे। अॼोके दौर में हर को थो चए त बरकत कर। 2 करोड़ जो बंगलो आहे, 500 एकड़ ज़मीन आहे, पोइ बि चवंदा साईं दुआ घुरो बरकत कर। मां हारीअ जो पुटु आहियां, मुंहिंजो वाले साहब कुर्मी,
बाबो साईं चवंदो हो त 20 रुपया मन कणिक हुई। बाबा हुई या कोन हुई? 20 रुपया मन कणिक हूंदी। बोह खे त केरु लिखींदो ई कोन हो। 11 रुपया मन साड़ी, हलाल खे त माण्हू बाहियूं ॾींदा, पर उन वक़्त में बरकत हुई। अॼु भेण 3000 रुपया मन कणिक आहे, बोह जो मन 1000 रुपया पियो मिले, 5000 सुपर चांवर मन आहे। पोइ बि हार हिन ज़मींदारनि जा 2 हथ मथे ते हंध, टिकटर जा ऐं भाण जा बि पैसा कोन लथा। माना बरकत कान्हे, बरकत शइ ॿी आहे। अल्लाह सां फरमायो अन्न अहलल कुरान आमनू वत्तक़ू लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्ज़। रब फरमाए करे ॻोठनि जा ॻोठ, शहरनि जा शहर सभु मोमिन पइजी वञनि। रब ते ईमान ऐं यकीन इन्हनि जो कामिल हुजे, वत्तक़ू गुनाहनि खां बची वञनि, तक़वा इख्तियार कनि। अल्लाह से फतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्ज़। मुंहिंजो वाइदो आहे आसमान ऐं ज़मीनुनि जे बरकतुनि खे न खोलिया त मां ख़ुदा ख़ुदाई आहियां। कुत्ती फर त 10 ॼणींदी आहे, कुत्ती घणा गुलर ॼणींदी? 10 12 पर कुत्तीअ जे फर में बरकत आहे। बकरी त फर 2 थी ॼणे 3 थी ॼणे, पर धण बकरियुनि जा बीठा आहिनि। मैं 10 साल में हिकिड़ो फर थी करे, पर असां त दरियाह ते ॾिठो आहे त वलर में जा बीठा आहिनि, ढगियुनि जा बि वलर बीठा आहिनि। इन मां मालूम थियो त हलाल में बरकत अथव, हराम में कसरत आहे पर बरकत न आहे। मतां तव्हां सम्झो त जेके किरोड़नि जा बंगला ठाराया अथनि, ग़रीबनि मिसकीननि जा पैसा लुटे करे, इहे सुकून में आहिनि। असांखे ख़बर आहे कि ठेकेदार, ये मिनिस्टर, ये ऑफिसर, करप्ट ऑफिसर जेके ज़ुल्म करे पैसा पिया ठाहिनि, इन्हनि जे मसइलनि जी असांखे ख़बर। हिकिड़े ई धक में किरोड़ पिया हलाईंदा आहिनि। इन्हनि जे राति ॾींहुं ज़ाले मर्दे सुकून कोन। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां ग़रीब जेके हक़ हलाल जी रोज़ी करे राति जो सुम्हो था, तव्हां 1000 दफ़ा हुननि खां वधीक सुकून में। साईं रखियो मीराणी, हिकिड़ो IG हुयो, अलाए DIG हुयो, उन पंहिंजी न्याणी ॾिनी। हिकिड़ो ऑफिसर हुनजे पुट खे 1100 जरेब ज़मीन न्याणी खे लिखी ॾिनई, प्लाट, गाॾियूं, बंगला। हुनजो न्याणो जो वियो हलियो दुबई, उते वञी ॿी शादी कई, हिनखे छॾे ॾिनई, मिल्कियत सॼी वई। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहे मसइला पैसनि सां हल थींदा? बरकत क़ुरान में अथव, तबरक बिल क़ुरान, क़ुरान सां बरकत हासिल कयो। असां मुस्लमाननि जो हाल आहे जो सालनि जा साल गुज़री था वञनि, घर में क़ुरान मजीद जो ख़त्म नथो निकिरे। हालांकि क़ुरान मजीद जी सूर जेका बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे, इन में कहिड़ी बरकत? पानी पियो बिस्मिल्लाह पढ़ो, मानी खाओ बिस्मिल्लाह पढ़ो, माई गुंदड़े में अटो कढे बिस्मिल्लाह पढ़े, अटो गोहे बिस्मिल्लाह पढ़े, मानी पचाए बिस्मिल्लाह पढ़े, भाजी पचाए बिस्मिल्लाह पढ़े, देगड़ी में भाजी कढे बिस्मिल्लाह पढ़े। ॾिसो त बरकत थिए थी कि न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़ब्र वटां गुज़रियो त उन क़ब्र वारे ते अज़ाब थी रहियो, जहन्नम जी बाहि। वरी थोरो अॻिते वियो, वरी वापसि मोटियो त उहा साॻी क़ब्र जन्नत जो बाग़। ईसा अलैहिस्सलाम हैरान थी वियो, ही छा आहे? सवेल मां विस्त हिन में बाहि पई भरे, हाणे वरी जन्नत जो बाग़। या अल्लाह, ही छा माजरा आहे? रब फरमायो, मुंहिंजा ईसा नबी इहो जेको क़ब्र वारो आहे, इहो पंहिंजे घरवारे खे वसीयत करे वियो त मां मरी वञा त मुंहिंजे मरण खां बाद मुंहिंजे बच्चे खे या दीनी तालीम ॾिजां। तौरेत इंजील, ऐं तौरेत इंजील में बिस्मिल्लाह रहमान रहीम हुई आहे। क़ुरान में बि आहे न बिस्मिल्लाह रहमान, या तौरेत इंजील में बि बिस्मिल्लाह रहमान रहीम या असुल खां वठी हुई। रब फरमायो, इन ग़रीब ॾोहारी जे बचड़े
अज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़िया मुझे हयात हो अचे जंहिंजो बच्चो मुझो नालो थो वठे मुझे रहमान रहीम थो चवे मां कीअं उनखे अज़ाब कयां इन जे बच्चे जे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ण जे करे मां इन जे क़ब्र तां अज़ाब टारे छॾियो। अॼु आहे असांजे घर में बिस्मिल्लाह रुगो किरो ताईं बनर अॻे असांजूं वॾियूं उथंदियूं सुबुह जो झंड ते वेहंदियूं लोरी पढ़ंदियूं ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदियूं पोइ अटे में बरकत हूंदी हुई। असांजा वॾड़ा सुबुह जो ॾंदनि खे छोड़े ज़मीन ते ईंदा हुआ पोइ चवंदा बिस्मिल्लाह अला तुहार अल्लाह तुंहिंजे आसरे जाट जाट सां बिस्मिल्लाह हूंदी अल्लाह जो नालो हूंदो उन में बरकत हूंदी। हिकिड़ो खरार अन्न जो लहंदो सॼो साल खाईंदा हुआसीं शादियूं बि थींदियूं हुयूं गमियूं बि थींदियूं हुयूं बीमारियूं सीमारियूं ओताकूं बि आबाद रहियूं पियूं हूंदियूं हाणे अल्लाह जो नालो वियो हलियो। हाणे ट्रैक्टर अची विया निभागा ड्राइवर बि ट्रैक्टरनि जा अहिड़ा निभागा सीज़न जो ईंदी ट्रैक्टरनि जी त बसि राति जो आराम फिटल लोड बि अहिड़ा हणंदा जो 6 किलोमीटरनि ते आवाज़ लोड जेसि ताईं राग नथा हलायूं तेसि ताईं ट्रैक्टर हले ई पछाड़े में गाहु था ॻाइनि सारनि जो अन्न जो त उते बि जो राग था हलाए अड़े भेणा हिते त बंदि कयो राग चवनि था त राग बंदि थींदो त असां खां गॾो खजे ई नथो। उनजो नतीजो इहो आहे जो लख बि कख थी विया पोइ सोन बि मिटी अॼु वाइदो कयो त घर में क़ुर निमाज़ वारो माहौल बनाईंदासीं कुझु तव्हां कुराड़ा बि लठ खणो कुझु सॼी ज़िंदगी औलाद जे लाइ लोड़ियो अथव। असांजे मदरसे में हिकिड़ो कुराड़ो आयो हुन सां गॾु पुटु हुजे सो कुराड़े चयोसीं सॼी ज़मीन मां पुटनि खे लिखी ॾिनी आहे विराए ॾिनी आहे हिकिड़ो जरेब पंहिंजे लाइ रखियो त मूंखे बि नशे पते में कमु अचे लटो कपिड़ो आहे खाधो पीतो आहे मुंहिंजे खीसे में बि कुझु पैसा हुजनि पुटु चयो त इन मां बि अधु जरेब ॾे मौली साहिब चयसि तोखे हया न आहे हिकिड़ो जरेब बि पीउ खे न हुजे चई चओसि त ॾे अधु जरेब न त घर हलंदो त लठियूं हणंदोसि पीउ वीचारे रोई करे चयोसि मां ॾिनोमांसि अधु जरेब शुक्र कयो तव्हां ग़रीबनि खे लठियूं थियूं लॻनि इहे जेके वॾा माण्हू आहिनि हराम खोर ठेकेदार करप्ट ऑफिसर राति जो पुट इन्हनि जे मथे ते पिस्तौल था अची रखनि त 5 लख ॾे मां शराब पीअण जे लाइ थो वञा न त हिते मारींदुसि तव्हांखे लठियूं थियूं लॻनि इन्हनि खे पिस्तौल था ॾेखारनि ठीकु आहे भला लठियूं नथा हणो त मथां असांखे न लॻे एतिजाज त कयो घर में खट तां हेठि लही वेही रहो पुटनि खे चओ न्याणियुनि खे चओ घरवारी खे चओ जेसि ताईं नमाज़ न पढ़ंदो तेसि ताईं मां खट ते न वेहंदुसि इंशाअल्लाह ज़रूरु हया ईंदो चवंदा बाबा खट ते वेहो असां नमाज़ पढ़ूं था भला बुख हड़ताल कयो तव्हां कुराड़नि कर महिल घर में बुख हड़ताल कई आहे 2 ॾींहं मानी न खाओ लिकी वञी सौट मासात ॾे यारनि ॾे खाई अचो घर जी मानी न खाओ तव्हां नमाज़ ई नथा पढ़ो मां मानी छो खाओ बुख हड़ताल कयो महिनत कयो कोशिशि कयो इंशाअल्लाह ज़रूरु उनजो फ़ाइदो थींदो। असांजो हिकिड़ो साथी हुयो मदरसे में गॾु पढ़ंदो हो हुनजो पीउ ऑफिसर हुयो पोइ हीउ जो ॻोठु वञे त वरी ॾाढी कटाए अचे उड़ाए अचे पीउ चयसि पुट तूं मदरसे में थो पढ़ी ऐं तूं ॾाढी कटाईंदो चई बाबा तूं ॾाढी रख त मां बि ॾाढी रखां मूंखे तो मदरसे में पढ़ाई त आलिम थिए दीन जे कम सां ऐं मां जॾहिं अचां थो ॻोठु त तूं ॾाढी कूड़ाईंदो तंहिंजे करे मां बि कूड़ाईंदुसि आख़िर पीउ मजबूर थियो चई ठीकु आहे बाबा मां बि ॾाढी रखां थो तूं बि ॾाढी पुट महिनत कई पीउ हुनजो बादशाह थी वियो हालांकि ऑफिस हिकिड़ो असांजो दोस्त हुयो पीउ खे पुटु हिकिड़ो उनजो पीउ नमाज़ न पढ़ंदो सांझी जो टाइम सिजु लहे पियो पीउ खे चई अब्बा नमाज़ पढ़ न त मां वञई थो जेॾे मोह आयो होॾां हले थो हाणे से ख़तरनाक इलाइक़ो चोर धाड़ेल अचे कुराड़ो परेशान थियो अब्बा ईअं न कर चई बाबा तूं नमाज़ नथो पढ़ी मां वञई थो हुनखे बि नमाज़ ॾुखी पई लॻे ॾाढी हिन बि चयसि बाबा पढ़ी थो या कोन थो पढ़ी जल्दी ॿुधा मां वञा
आख़िर पी मजबूर थियो चई पुट ठीक आ कौरा भरा त मैं सां अबा तूं न वञ। पुट पंहिंजे पीउ खे नमाज़ पढ़ाए महिनत कयो। मौलाना उबैदुल्ला सिंधी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में उते हिकिड़ो ट्रखण हुयो, वो नमाज़ न पढ़ंदो हो मस्जिद जे भरिसां। मौलाना उबैदुल्ला सिंधी हुनखे फरमायो बाबा तूं नमाज़ नथो पढ़ी, ठीकु आहे भली नमाज़ न पढ़, पर इहे 15 मिंट असां जेको नमाज़ पढ़ूं था इन में इहो कमु छॾे ॾे, रंदो न हला, इहो वाहोलो न हला, बसि वेठो हुज तूं एतिराम कर भला। हुन चयोसीं ठीकु आहे मां कमु न कंदुसि, बाक़ी मूंखे नमाज़ जो न चए। साईं 15 मिंट हू नमाज़ वारो आज़ान खां पोइ उहो वाहोलो रंदो न हलाईंदो, पोइ अची परेशान थियो। मौलाना सिंधी खे चवंदा आहिनि नमाज़ नथो पढ़ां, वांदो वेठो आहियां, हाणे एतिरी मूंखे इजाज़त ॾे त मां रुॻो फ़र्ज़ु पढ़ां, वधीक मूंखे न चइजां, फ़र्ज़ जी मूंखे इजाज़त ॾे। मौलाना चयो ठीकु आहे बसि तूं फ़र्ज़ु पढ़ी हलियो वञ। वरी आयो फ़र्ज़ु शुरू कयईं त ॿिया माण्हू सुनत नफ़िल पढ़नि, हीअ हाणे वेठो आहे, पोइ अचे ज़मीर मलामत कयसि भेण हाणे ॿिया सुनतूं नफ़िलूं पढ़नि था, तूं रुॻो फ़र्ज़ु थो पढ़ी। पोइ मौलाना सिंधी खे चई साईं मूंखे नफ़िलनि जी बि इजाज़त ॾियो, सुनतुनि जी बि इजाज़त ॾियो। मौलाना ठीकु आहे, उहो ॾखण पछाड़ी में नमाज़ जो पाबंद थियो। इन नमूने सां महिनत कबी, जेसि ताईं नमाज़ न पढ़ंदासीं तेसि ताईं अलाह जी रहमत असां ॾे मुतवजी न थी। कहिड़ा आहिनि जेके अॼु वाइदो कंदा असां नमाज़ जी पाबंदी, बाबा नमाज़ पढ़ो, असांजो चयो वठो, नमाज़ फ़र्ज़ु अथव, अलाह जे नेमतुनि जो शुक्र। नमाज़ वारो तोहफ़ो हिन रजब में मिलियो आहे। हाजी साहिबु हज तां ईंदो आहे, 10 रियालनि जी टोपी ॾींदो आहे, 5 रियालनि जी तस्बीह ॾींदो आहे, त हुनखे अखियुनि ते रखंदा आहियूं, चुमियूं ॾींदा आहियूं त हाजी साहिबु तोहफ़ो ॾिनो आहे। पर हैफ़ हुजे असांजे मुस्लमान ते, नबी साईं 7 आसमाननि खां मथां अर्श अज़ीम तां हिन उम्मत जे लाइ तोहफ़ो आंदो नमाज़। अॼु मुस्लमान नबी साईं जे तोहफ़े खे क़बूल नथो करे, इहा कहिड़ी मुहबत आहे असांजी नबी साईं सां। नबी साईं जो तोहफ़ो बि क़बूल नथा कयो। दुनिया में हर को चवे थो मां कामयाबु थियां, बाबा सभिनी जी कोशिशि इहा आहे त असां कामयाबु थियूं, पर को थो चवे त 2 करोड़ जो बंगलो ठारायां, इन में कामयाबी आहे। को थो चए 500 जॻह बि ज़मीन ठहे, इन में कामयाबी आहे। को थो चवे कारखानो सेलर बनाया, इन में कामयाबी आहे। को थो चवे नाज़िम ऐं चेयरमैन थिया, इन में कामयाबी आहे। पर मुअज़्ज़िन रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद मां सॾु करे चए थो हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। ओ मुसलमानों तव्हांजी कामयाबी बंगलनि में न आहे, ज़मीन में तव्हांजी कामयाबी न आहे, कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि में तव्हांजी कामयाबी न आहे, तव्हांजी गाॾियुनि में कामयाबी कान अथव, तव्हांजी कामयाबी वज़ारत में न आहे। हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। जेकर ॿिन्ही जहान में कामयाबी चाहियो था त नमाज़ में तव्हांजे लाइ कामयाबी आहे। हाणे ॾिसो पिया नी अमेरिका खे बाहि लॻी, माना इहो इलाइक़ो सभ खां वधीक ख़ुशि इलाइक़ो, किरोड़नि जा बंगला, पार्क, रोड। कुझु ॾींहं अॻु में हिन अज़ाब खां अॻु में इहे सभु जेके कंजर कंजरियूं, अदाकार अदाकाराऊं, फ़नकार फ़नकाराऊं, सॼी दुनिया जा वॾे में वॾा जेके कंजर आहिनि, इहे सभु हिते रहंदा। किरोड़े अरबपति माण्हू हुया। हिकिड़ी मीटिंग में रब ते मस्करी कयूं, रब ते मज़ाक़ कयूं त रब छाजो आहे? रब हुजे हा त मुस्लमाननि जी इज़त कान हुजे हा? जिते किथे मुस्लमान ज़लील आहिनि, बसि ॿिए ॾींहं ते इहो अज़ाब आहे, बाहि जो अज़ाब। मां तव्हां खां पुछां थो इहो अज़ाब आहे या न? वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमाए थो मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, मुंहिंजी हिकिड़ी फ़ौज कान अथव, ही पखी भी मुंहिंजी फ़ौज अथव, ही कीलियूं भी मुंहिंजी फ़ौज अथव, ही माकोड़ा भी मुंहिंजी फ़ौज अथव, ही मच्छर भी मुंहिंजी फ़ौज अथव, ही तूफ़ान ऐं बारिश भी मुंहिंजी फ़ौज अथव,
ये बोर्ड सैलाब भी मुंहिंजी फौज अथव, ये कोरोना भी मुंहिंजी फौज अथव, ये बाहि भी मुंहिंजी फौज अथव। वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजूं हज़ार फौजूं आहिनि, कहिड़ी फौज सां तव्हां मुक़ाबिलो कंदो? मां पंहिंजे फौजनि खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न आहे। अमरीकी हिन वक़्तु परेशान आहिनि त बाहि पाणीअ ते विसामे कान थी, जीअं घासलेट ते पाणी बाहि वधंदी आहे, ईअं बाहि वधे पई। ख़ुदा जो अज़ाब न आहे? केतिरियूं औरतूं उहे फनकाराऊं ज़ोर सां कलमो थियूं पढ़ियल मुस्लमान थियूं थियनि, मुस्लमाननि खे अचे मिनथूं कयूं अथनि त आज़ानूं चओ, अल्लाह अकबर, आज़ान चओ त कोई अज़ाब टरे। हाणे का बि बचाव जी सूरत न आहे। सुबह नमाज़ पढ़ो, उलमा जो क़द्र कयो, उलमा जी ख़िदमत कयो, उलमा जो एहतराम कयो, उलमा खे गारियूं ॾींदव, उलमा जी बेइज़ती कंदव, दुनिया में अज़ाब ईंदो। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमा कुन आलिमन, आलिम थियो, आलिम नथा थियो ओ मुतलिमन, तालिब थियो, तालिब नथा थियो त ओ मुस्तमिन, ॿुधो जी अॼु वेठा हो ॿुधण जे लाइ, इहो बि तालुक़ आहे। ॿुधण जो टाइम नथो मिले त ओ मुहिबन, इन्हनि सां मुहबत रखो। वला तकुन खामिसन फतालिक, पंजो न थी या पोइ बर्बाद थी वेंदी। माना अले उलमा खे गारियूं ॾिनियूं, इन्हनि जी गिला कई, इन्हनि जी बेइज़ती कई, पोइ बर्बाद थी वेंदी। मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजे लाइ अलाह जो नबी चवे इहो बर्बाद थी वेंदो, इहो बचंदो? असां ॾिठासीं उहे वॾेरा, मौली साहिबु वाइज़ पियो करे, उथी बीठो जुमे जे ॾींहुं, मौली साहिब खे जीअं लहो स्टेज तां टाइम थी वियो आहे, बकवास बंदि कर। पछाड़ी में हुनजो पासो सुकी वियो, हथो शल थी वियुसि, रोए पियो, चए पियो इहा मौलीअ जी मूंखे पिट लॻी आहे। किथे आहे मौली? मौली त वियो आहे। उहे माण्हू असां ॾिठा जेके आलिमनि खे गारियूं ॾींदा, पछाड़ी में हुननि जा वात बंदि थी विया, कीड़ा हुननि जे वात में पइजी, जन तारा फोटारे करे आलिमनि ॾे निहारियो, अखियुनि खां अंधा थी। सो बाबा ईअं न कयो, उलमा जी इज़त कयो, उलमा जो एहतराम कयो। हाणे आलिम इहे ई अथव, ॿिया कोन अथव। मतां तव्हां चओ त साईं नूर मोहम्मद सिजाविली ईंदा, मतां तव्हां ईअं चओ त साईं कासमी साहिबु मोटी ईंदा, साईं ॿेर वारा, साईं आलेजी वारा, डॉक्टर साहिबु ईंदो, मेको साहिबु ईंदो। न, हाणे इहे ई अथव असां जहिड़ा, जहिड़ा तहिड़ा दीन जी ॻाल्हि कनि था, हक़ जी ॻाल्हि कनि था, हक़ जा आलिम इहे ई अथव। पाण में भली विढ़नि, पाण में भली विढ़नि, हेसी जेसी आहिनि, तव्हां ईअं असां हुननि जो अदब कयो, एतिराम कयो। हू पाण में हिक ॿिए जा हेसी जेसी आहिनि, ठीकु आहे, भली विढ़नि, तव्हां ईअं असांजे मथां लाज़िमात हिननि जो अदब कयो। अज़ ख़ुदा ख़्वाहे में तौफ़ीक़ अदब, बेअदब मारूम शुद फज़ले रब। रब खां दुआ घुरंदा कयो अल्लाह ताला अदब जी तौफ़ीक़ ॾे, उलमा जो अदब, उस्तादनि जो अदब, मस्जिद जे पेशमाम जो अदब, अबे अम्मा जो अदब, क़ुरान मजीद जो अदब, शाइर इस्लाम मस्जिद मदरसे जो अदब कंदा कयो। कोशिशि कंदा कयो त मदरसे जे भरिसां वॾी आवाज़ सां राग न हलाइजे, छो त हुते क़ुरान थो पढ़िजे। मस्जिद जो एतिराम कंदा कयो, ख़ुसूसन निमाज़ जे वक़्त में वॾे आवाज़ सां माइनि खे चयो त ॻाल्हाईंदियूं न कयो, जहिड़ो न कयो, वॾे आवाज़ सां उते राग न हलायो, एतिराम कयो। इन में बचाव अथव, एतिराम न कंदो बर्बाद थी वेंदो। इंशाअल्लाह रब कॾहिं न कॾहिं तौफ़ीक़ ॾींदो, रब हिदायत कंदो। बसि अल्लाह से को दुआ है, अल्लाह ताला ने जल्द से कामयाब फरमाए। जेको नात ख़्वाना नात पढ़ंदो पोइ दुआ खां अॻु में न वञिजो।